मेहर मां एम हनीफ़ पहवार जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर फरीदाबाद रोड ते सिरिन जे गैर कानूनी लगल भठन जे दज़ ऐं दुहें सबब सवे माण्हू अखियुनि जी बीमारी में मुब्तला। मेहर फरीदाबाद रोड ते मेहर खां वठी काज़ी आरिफ ताईं मेन रोड ते सिरिन जी गैर कानूनी भठन जे करे ऐं तेज़ हवा सबब रोड जा सफ़र कंदड़ हज़ारे माण्हुनि जूं ज़िंदगियूं अज़ाब बणिजी वयूं ऐं केतिरा माण्हू अखियुनि जे नूर खां महरूम ऐं सवे माण्हू अखियुनि जी बीमारियुनि जे करे डॉक्टरनि जे वर चढ़ियल। अक्सर सिरिन जे भठन जा मालिक बाअसर हुजण सबब उन्हनि खां केरु पुछण वारो कोन्हे। अक्सर भठे जूं सिरूं रोड जे वट में रखियूं वञनि थियूं, जंहिंजे करे केतिरा ई हादसा पिणु थी चुका आहिनि, जंहिं सबब काफ़ी इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। जॾहिं त गैर कानूनी हलंदड़ भठन जे मालिकनि जी सरपरस्ती रोड्स खाते तालके मेहर जा ऑफिसर करे रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं चीफ जस्टिस सिंध ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त रोड ते गैर कानूनी हूंदड़ भठा बंदि कराए इंसानी जानियूं बचायूं वञनि।